नाज़रीन तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं। पंजाब असेंबली में पीटीआई जे 25 बागी मेंबरनि खे इलेक्शन कमीशन डी-सीट करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन पंजाब असेंबली जे बागी 25 मेंबरनि जे ख़िलाफ़ स्पीकर जो रेफरेंस मंज़ूर कंदे बागी मेंबरनि जी असेंबली रुकनियत ख़त्म करे छॾी आहे। उन हवाले सां इलेक्शन कमीशन जे 3 रुकनी बेंच गॾियल फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। फ़ैसिले बाद पंजाब असेंबली में हिन वक़्तु कंहिं बि जमायत वटि 186 वोटनि जी अक्सरियत न रही आहे, जंहिं बाद हाणे वज़ीर आला पंजाब लाइ वोटिंग रन ऑफ वोट ज़रिए थींदी। उन हवाले सां स्पीकर पंजाब असेंबली चौधरी परवेज़ इलाही जो फ़ैसिलो अहमियत अख़्तियार करे वियो आहे। पंजाब में फ़िलहाल गवर्नर जो उहिदो ख़ाली आहे। आइन मूजिब गवर्नर न हुजण ते स्पीकर क़ाइम मक़ाम गवर्नर हूंदो आहे। चौधरी परवेज़ इलाही स्पीकर जो उहिदो संभाले वज़ीर आला पंजाब खे एतमाद जो वोट वठण जो चई सघे थो। पीटीआई जे बागी मेंबरनि खे इलेक्शन कमीशन तरफ़ां डी-सीट करण खां पोइ पंजाब में हिकु भेरो ॿीहर नंबर गेम अहमियत अख़्तियार करे वई आहे, जॾहिं त स्पीकर परवेज़ इलाही जो चवणु आहे त इमरान ख़ान अगरि चयो त अधु कलाक में असेंबली टोड़े छॾींदुसि। बागी मेंबरनि खे इलेक्शन कमीशन डी-सीट न पर हमेशह लाइ नाअहल करार ॾेई छॾियो आहे। उन्हनि जी सियासत हाणे ख़त्म थी वई आहे।